बुकलेट भेनर आऊं भुलियास इब्न हयात पंवर। आवाज़ लतीफ़ अयाज़ इब्न हयात पंवर। मथे महाज़ ते लिखण खां अॻु मुंहिंजे ज़हन ते भिटाई साहब जे हिकु बैत जो हेठियों बंदि तरी थो अचे। भेनर आऊं भुलियास मूं संग सुञाणे न कयो। सरज़मीन सिंध अयामनि खां वठी इन ई फ़िक्र जे जीपे रही आहे त हू चवनई तूं म चओ वातऊं वराए। अफ़सोस इन तइलीम फ़िक्र ऐं नज़र मां जेके गुल ॿूटा टिड़िया ऐं ख़ुशबू वासी तंहिंखां सभु वाक़ुफ़ु आहियूं। इन ते मज़ीद रोशनी विझण जी का बि ज़रूरत कान्हे। वन यूनिट जी नहुसत 15 सालनि खां नंढनि इलाइक़नि ख़ासि तौरु सिंध सां जेके कलूर कया संदसि रत सत निचोए कंगाल बनायो आहे, तंहिं माजरा खे हिकु घर जा भाती अखियुनि सां ॾिसंदे बि इनकार कनि त कंहिंखे चइजे। पाण खे ॾोहरिजे या अॻिले जी नीयत जो फितूर ॼाणिजे। जॾहिं त नंढनि इलाइक़नि जा 95% बकौल जस्टिस फज़ुल अकबर मुतनफ़िर आहिनि ऐं ख़ुदि सरबराह ममलिकत ऐलान करे चुको आहे त वन यूनिट खे जल्द ख़तमु कयो वेंदो। उन हूंदे बि के आङुरियुनि ते ॻणण जेतिरा माण्हू अलल ऐलान वन यूनिट क़ाइमु रखण जो मुतालबो कनि त छा सोचणु घुरिजे। मुंहिंजी नज़र में इहो ईअं आहे जीअं को माण्हू पंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन विञाए लठ खणी राह वींदड़ 10-20 हज़ारे माण्हुनि जो रस्तो रोके बीह रहे ऐं खेनि दड़को ॾेई चवे त ख़बरदार जेकॾहिं हिकु क़दम बि अॻिते वधायो अथव। पर जीअं त इहे भाइर असांजी सरज़मीन तां मुख़ालिफ़त जो आवाज़ उथारीनि था, उन करे सिंध जी अज़ीम रवारदारी खे निगाह में रखंदे संदन मुतालबे खे वज़न ॾींदे खान पुछिजे त वन यूनिट 1955 खां अॻु सिंधी क़ौम तरफ़ां खेनि कहिड़ो नुक़सानु पहुतल आहे, साणनि कहिड़ी बेइंसाफ़ी थियल आहे। ज़रा इन जी बि वज़ाहत कनि त जीअं घर कुंड में रोइण बजाए ॿाहिरीं दुनिया खे बि ख़बर पवे त साणनि अॻु में ई बेइंसाफ़ियूं थियल आहिनि, उन करे संदन हाए घोड़ा हक़ बजानिब आहे। बाक़ी ईअं चवण त वन यूनिट टुटण बैदि असांखे नुक़सानु रसंदो, इहा प्रोपेगेंडा कंहिं अहमियत हासिलु करण बजाए मुर्गो इहे शक शुबा पैदा करे थी त शायदि हक़ीक़त अञा का ॿी आहे। असांखे त इहो गुमान थो पैदा थिए त शायदि वन यूनिट वारे 15 सालनि जे दौर में असांजे इन्हनि भाइरनि पसे पर्दे के अहिड़ियूं हरकतूं ऐं ज़्यादतियूं कयूं आहिनि जिन जो वन यूनिट जे ख़ात्मे बैदि भांडो टुटी इहे नंगे रूप में अवाम जे साम्हूं अचनि त सदन ख़्याल मूजिबि इहे नाक़ाबिल माफ़ी ॼातियूं वञनि। आम चवणी आहे त हर शख़्स पंहिंजे मन जो काज़ी पाण आहे। असांजे भाइरनि खे जेकॾहिं पंहिंजे अंदर जा ख़दशा साम्हूं ईंदा हुजनि त उन में असांजो कहिड़ो क़सूर। असीं त खेनि पंहिंजे तरफ़ां सुभाणे लाइ बि इहा ई साॻी ज़मानत ॾेई सघूं था जेका वन यूनिट खां अॻु तोड़े वन यूनिट खां पोइ हज़ारा तरीक़नि सां फुरजण ऐं लुटजण जे बावजूदि ॾींदा पिए रहिया आहियूं। उन हूंदे बि चोर जी ॾाढ़ी में कख मिसल पंहिंजो पाण अंदरां ई अंदरां अॾो ई मिसल खाईंदो ई नास कंदो हुजेनि त उन सूरत में असीं इन मर्ज़ जो कहिड़ो इलाज करे सघूं था। बेसबब ढोंग रचाइण, अजीब व ग़रीब प्रोपेगेंडाऊं करणु, बुहतान मढ़णु, वेसाह विसूड़ल माण्हुनि खे बरगलाइण, राति जो तारा ॾिसी बाहि जूं उमाणियूं सम्झणु, पंहिंजा हिमायती बनाइण लाइ खीसो वाइखो करे मकर ऐं फ़रेब जा हर हुरबा इस्तेमालु करण मां आख़िर छा हासिलु थियणो आहे। सिज खे खारे हेठि लिकाइण जी कोशिश कंहिंखे बि कामयाबी नसीब कान कई आहे। असांखे त वन यूनिट बैदि जेकी पले पियो आहे सो त ही आहे। असांखे पाण में विढ़ायो वियो, कुफर ऐं काफ़र जूं फ़तवाऊं जारी थियूं, ज़ुबान ऐं तइलीम जी तरक़ी में रंडकूं पैदा कयूं वयूं, मुलाज़िमतुनि में माटे जी माउ वारो सलूक थींदो रहियो ऐं आख़िर असांजी अणॼाणाई ऐं मासूमियत सबबां पसे पर्दे आस्ते आस्ते असांजी क़िस्मतुनि ते बिल्डोज़र घुमाइबा रहिया। न फ़क़ति एतिरो पर सिंध जे अबोज हारियुनि जा केतिरा ई ॻोठ ऐं झुगा डहिराए नास करे अबाणनि कखनि ऐं क़ब्रस्ताननि ते ट्रैक्टर हलाया विया, मिसकीननि जे अयामनि खां पियल ज़मीनुनि जे मुहागनि ते ज़ोरी कब्ज़ा कया विया, संदन लोढ़नि ऐं लांढियुनि जे दरनि अॻियां ज़मीनूं वालारे संदन नंगनि ऐं नियाणियुनि खे आज़ादी सां उथण वेहण खां मजबूर बनायो वियो, सवें शागिर्दनि लठियूं झलियूं, मारूं खाधियूं, क़ैद ऐं बंद जा अज़ाब भोॻिया, मुहबे वतन ऐं इंसान दोस्त माण्हुनि ते लक़ब लाता विया, चङे ई मठे जी शनास छॾाइजी वई। असांजी सादगी ऐं नेक नियती जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे असांजे क़ौमी किरदार खे बिगाड़ण जी कोशिश कई वई। असां सां अहिड़ियूं अफ़सोसनाक ज़्यादतियूं कयूं वयूं जिन जो जेकॾहिं असीं सब्र ऐं तहमुल सां मुक़ाबिलो न करियूं हा
त असांजी वतनी सालमियत खे, असांजी तहज़ीब ऐं तमदुन खे उहो ज़रर रसे हां जंहिंजो सदियुनि ताईं पोराओ थियणु मुश्किल थी पवे हा। असां मोट में इंसानियत जे आला क़दरनि जे वसी दामन खे पंहिंजे हथनि में मज़बूती सां झलियो। असां ॼातो थे त क़ौमुनि ते अहिड़ा ॾींहं बि ईंदा आहिनि। इहे आज़माइश ऐं इम्तिहाननि जूं घड़ियूं आहिनि। ज़माने जे तजुर्बनि ऐं मुशाहिदे असां में थोरी घणी इहा सलाहियत ज़रूरु पैदा कई त दोखे ऐं फ़रेब सां कीअं मुंहुं ॾिजे। असां वटि मोट में इहे ई तरीक़ा हुआ जिन असांखे हर मुश्किल मंज़िल पार करण में मदद कई। सवाल आहे त इन्हनि हालतुनि खां पोइ बि वरी उन्हनि खे क़ाइमु रहणु ॾिजे। ईअं करण सां पाकिस्तान जी भलाई थींदी, तहज़ीब ऐं तमदुन खे फ़ाइदो रसंदो, क़ौमुनि में हिक ॿिए ॾांहुं इज़त ऐं मोहबत वारी फ़िज़ा पैदा थींदी। सच पच त वन यूनिट जो वजूद मुल्क ऐं क़ौमुनि लाइ हिकु बदशगून आहे। इन्हे मां जेतिरो जल्द निजात मिले नेक फ़ाल आहे। वन यूनिट जी मुखालिफ़त जा इहे ई कारण आहिनि। असीं इन करे पिटियूं था त जल्द ख़तमु थिए त जीअं सिंध में रहंदड़ सभिनी माण्हुनि जी दिलनि में हिक ॿिए ॾांहुं बिरादराणी मोहबत वारी फ़िज़ा ॿीहर साज़गार बणिजी वञे। सिंधियुनि सां इन्हनि थियल ज़ियादतुनि खे निगाह में रखंदे जेकॾहिं के फ़र्द अज़ ख़ुदि शिरकना हुजनि त इहा संदनि ई ग़लती चइबी। अहिड़नि शख़्सनि खे कीअं एतमाद ॾियारिजे त हिन सरज़मीन जे ख़मीर में अयामनि खां वठी इहा ई ख़ूबी निमायां पे रही आहे त पंहिंजी दरियादिली सबबा नालाइकनि सां हमेशह लाइक़ पे कया आहिनि। नादिर ऐं मदद ख़ान पठान जहिड़नि इंसान दुश्मन हमले आवरनि जिन सिंध जी सरसब्ज़ गुलशन खे उजाड़े भेले भींग करण में इंसानियत जे कंहिं बि क़दर जो एहतराम कीअं कयो, तिन जो औलाद अॼु बि सिंध में हिकु सिंधी भाउ जी हैसियत सां पुरवकार ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। सिंध जी तारीख़ में अहिड़ो हिकु बि मिसाल न मिलंदो त सिंधियुनि कंहिंसां कॾहिं का अॻराई कई हुजे। सिंध वटि पंहिंजी आला तहज़ीब ऐं तमदुन जी दावेदारी जो इहो ई सबूत आहे त हिन दुश्मन खे बि माफ़ करण में पस ऐं पेश न कई आहे। पंहिंजे आला ज़र्फ़ ऐं इंसानी औसाफ़ जे वसीले हिकु वहशी इंसान जी गर्दन खे बि झुकाए पे छॾियो आहे। सिंध खे इहो हथियार इंसानियत जे उन्हनि अलमबरदारनि वटां नसीब थियल आहे जिन खे इंसान ज़ात रहंदी दुनिया ताईं इज़त ऐं एहतराम सां यादि कंदी रहंदी। अॼु जेकॾहिं सिंध पंहिंजो सभु कुझु विञाए चुकी आहे त परवाह नाहे। वटसि पोइ बि उहो क़ीमती सरमायो महफ़ूज़ आहे। इहा बेबहा दौलत अॼु बि पंहिंजी जाइ अमानत सलामत आहे। यकीन आहे त इहा लाफ़ानी दौलत सिंधी क़ौम खे हिकु ॾींहुं पंहिंजी औज ऐं अज़मत ते ज़रूरु रसाईंदी। असांजा पंजाबी पठान ऐं मुहाजर भाइरो, अव्हां पंहिंजी दिलि ते हथु रखो, पंहिंजे ज़मीर खां पुछो हिन सरज़मीन अव्हांखे छा ॾिनो आहे ऐं अव्हां खां छा वरितो आहे। हिन सरज़मीन ते क़दम रखण बैदि कहिड़ी चीज़ अव्हांजे मफ़ादनि में रुकावट ऐं अव्हांजी रंजीदगी जो बाइस बणी आहे। दरअसल अव्हांजे नंगई नामूस ऐं मासूम बचनि जी परवरिश जे साज़ो सामान जो बंदोबस्तु हिन सरज़मीन हिकु महिरबानी माउ वांगुरु पे कयो आहे। इन माउ जो अव्हां ते बि हक़ आहे। उनजी इज़त ऐं आज़ादी जो सवाल आहे। इहो सवाल गोया अव्हां ऐं असां ॿिन्ही धुरियुनि जे बचनि जी इज़त ऐं एहतराम जो सवाल आहे। हक़ शनास थियो। ॿिए लाइ उहा ॻाल्हि सोचो जेका अव्हां जो मन क़बूल करे, अव्हां जे रूह ऐं दिलि खे राहत रसाए। ॿियनि जी दिलनि ते लूणु ॿुरकण ऐं गरम छंडा विझण सां छा हासिलु थींदो? देर या सवेर आख़िर हक़ खे ई फतह हासिलु थियणी आहे। शाया थियल 10-11 जनवरी 1970 रोज़ानी इबरत।